नाज़रीन हेडलाइंस सां ॾिठियूं ते अहम ख़बर शामिल कंदासीं। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा खे ख़त लिखियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिंध पंजाब ऐं KPK में थींदड़ मकानी ऐं ज़मीनी चूंडनि में पाक फ़ौज खां सिक्योरिटी दरख़्वास्त कई आहे। ख़त में चीफ इलेक्शन कमिश्नर पाक फ़ौज जी तारीफ़ कंदे लिखियो आहे त गुज़िरियल आम चूंडनि दौरान इंतहाई हिसास पोलिंग स्टेशन ते पाक फ़ौज मिसाली किरदारु अदा कयो आहे। इहा अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा के खत लिखियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिंध पंजाब ऐं KPK में थींदड़ मकानी चूंडनि ऐं ज़मीनी चूंडनि में पाक फ़ौज खां सिक्योरिटी जी दरख़्वास्त कई आहे। खत में चीफ इलेक्शन कमिश्नर पाक फ़ौज जी तारीफ़ कंदे लिखियो आहे त गुज़िरियल आम चूंडनि दौरान इंतहाई हिसास पोलिंग स्टेशन ते पाक फ़ौज मिसाली किरदारु अदा कयो। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण असां सां टेलीफोन ते मौजूद है। नज़ीर, इन हवाले से आगाह कजो। जी बिल्कुल, चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा अॼु आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा खे हिकु खत लिखी उमाणियो आहे, जंहिंमें आर्मी चीफ जी जेको आहे सो तमामु घणो शुक्रिया अदा कयो आहे ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर वाज़ह तौर ते पाक फ़ौज जे नाले खां बि पैगाम जारी कयो त जॾहिं बि इंतिख़ाब थींदियूं आहिनि, चूंडूं थींदियूं आहिनि, या पंजाब जी 20 हल्कनि में जेके ज़मीनी चूंडूं थियूं हुयूं ऐं ख़ासि तौर ते सिंध में जेके बलदियाती चूंडूं थी रहियूं आहिनि, इन 245 कराची जी जेकी ज़मीनी इंतिख़ाब चूंडूं थियूं, इन हवाले सां चीफ इलेक्शन कमिश्नर वाज़ह तौर ते कमर जावेद बाजवा खे जेको सिक्योरिटी जेकी फराहम कई हुई पाक फ़ौज जे तरफ़ां, उन हवाले सां शुक्रिया अदा कयो आहे। ऐं उन सां गॾोगॾु चीफ इलेक्शन कमिश्नर वधीक जेको आहे ज़मीनी इंतिख़ाबात में जेको आहे शफ़ाफ़ चूंडूं करण जे हवाले सां पाक फ़ौज खां वधीक मदद तलब कयो पिया आहे। ऐं गुज़िरियल चूंडुनि में बि जेके बलदियाती जेके हसास तरीन इलाइक़ा ॾिना विया, करार ॾिना विया KPK में बि ऐं ख़ासि तौर ते पंजाब में, उन्हनि में जेकी पाक फ़ौज जो किरदारु हो उहो मिसाली हो ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर जेको आहे इन हवाले सां आर्मी चीफ जो शुक्रिया अदा कयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ीर चारण तफ़सील ॾिनो।